नाज़रीन, ख़बर जो सिलसिलो जारी है। संजौरे ख़बर नौ संजौरे में तालीम खाते पारां तालीम आम करण के सिलसिले में जागरूकता रैली कढी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया बाबर काछाई। तालीम खाते पारां तालीम जे फ़रोग़, तालीम जे वाधवीज ऐं तालीमी शुरू वधाइण जे सिलसिले में ADEO तालीम नज़ीर मोहम्मद लगारी जी अॻवानी में ADEO ऑफिस खां संजौरे प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ तबक़नि जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीरुनि दौरान मुक़ररीन ज़ोर भरियो त तालीम आम करण लाइ गॾिजी जदोजहद करणु घुरिजे। हिते जा जेके मुअज़िज़ जेके शहरी आहिनि उहे असांजे गवर्नमेंट जा जेके स्कूल आहिनि उन्हनि खे ओन कनि, उन्हनि ते उन्हनि जो हक़ आहे, उन्हनि ते पंहिंजा ॿार छॾीनि त जीअं उन्हनि जो चेक ऐं बैलेंस थी सघे। पंहिंजे दोस्तनि खे, तव्हांजा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे चओ त स्कूल में अचनि। जेतिरो तव्हां स्कूल में ईंदव तव्हांजी ज़िंदगी बहितरीन गुज़रंदी, शख़्सियत जेका जुड़ंदी आहे सा तइलीम सां जुड़ंदी आहे। तव्हां जेकॾहिं ख़ुशहाल थींदव त तइलीम सां थींदव, तव्हां में शऊर ईंदो त तइलीम सां ईंदो। तव्हां पंहिंजे भेणियुनि खे, ही तलका एजुकेशन ऑफिसर फीमेल जे तरफ़ खां बि आहे ऐं मेल जे तरफ़ खां, मुंहिंजे तरफ़ खां बि आहे, पर ही पूरा जेके बि असांजा मुअज़िज़ हज़रात आहिनि ऐं शहरी आहिनि उन्हनि सभिनी खे पैगाम आहे त महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे वधि में वधि हींअर असांजो पर 1/6 खां 1/7 खां असांजा स्कूल मुकमिल तौर ते खुली विया आहिनि ऐं तव्हां वधि में वधि जेके सेंबर आहिनि में सरकारी असांजूं बिल्डिंगूं बहितरीन ठहियल आहिनि। असांजा उस्ताद तमामु होशियार आहिनि। किथे जेकॾहिं को 19-20 थिए थो तव्हांखे हक़ आहे शहरुनि खे त उहे असांजी निशानदेही कयो त साईं हिते उस्ताद पढ़ाए कोन थो, हिते तालीम सुठी कान्हे, हिते किताब कोन था मिलनि। असां बिल्कुलु ताउन करण लाइ तयारु। ऐलान कयो त तालीम जे वाधवी जे सिलसिले में जल्द ई तइलीमी सेमिनार मुनक़िद कयो वेंदो। कैमरा टीम सां गॾु बाबर काछाई, अवामी न्यूज़ संजौरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।